अस्सलाम वालेकुम फैसल छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह खैरियत सां आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? छा थी रहियो आहे फैसल? छा ठही रहियो आहे असांजे किचन में? अॼु ठाहियूं पिया सयूं, मिठियूं सयूं ठाहियूं पिया, सिंपल भुनियल सयूं घी में ऐं तलो बनस्पति में ठाहींदमि। छाकाणि त तलो बनस्पति विटामिन ए ऐं डी का भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 मौजूदु आहे। 1 लीटर 3 लीटर 5 लीटर में हिन जी बॉटल्स दस्तियाब आहिनि। तॾहिं चवंदा आहिनि अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, त तमामु बहितरीन में खाधा ठाहींदा आहिनि। त अॼु मां हिन में सयूं ठाहियां पियो। हिकिड़ी रेसिपी ठही चुकी आहे एज़ यूजुअल। कीअं ठही आहे फैसल? अच्छा, ही असां ठाही आहे तलो बनस्पति घी में। 5 खां 6 खाइण जा चमचा तलो बनस्पति घी खयो, हुनमें नंढा फोटा कुटे विझी छॾियो या तोड़े विझी छॾियो, 6 दाणा। हुनखां पोइ 1 पैकेट नॉर्मल जेके सयूं हूंदियूं आहिनि बारीक वारियूं हथ सां तोड़े उनखे 3-4 मिनट हल्की बाहि ते भुञणो आहे। जॾहिं कलर चेंज थींदो, खुशबू अचणु लॻंदी, पोइ हुनमें खंडु विझी छॾिजो, 6 खाइण जा चमचा। खंड खे थोरो डिज़ोल्व थींदी, नरम थींदी खंड हुनजे अंदरि। उनजे बाद मां हिन में विधो आहे पाणी, 1 कप खां 1.5 कप पाणी विझंदो, या खीर विझणु चाहियो त खीर बि विझी सघो था। मिक्स करे उनखे दम ते लॻाई छॾिजो 8 मिंट 7 मिंटनि लाइ। जॾहिं दम अची वञे, ही ड्राई थियणु लॻंदो हिन जो लिक्विड, त पोइ हिनखे थोरो भुंजंदासीं, कलर अची वेंदो, घी अलॻि सेपरेट थियणु लॻंदो, शाइनिंग ईंदी, त पोइ तव्हां हिनखे कढी वठिजो। मथां ड्राई फ्रूट जो बि अवेलेबल हो सही तव्हां गार्निश करे छॾियो। अच्छा, हिकु सवाल फैसल, आम आवाम जो सवाल, त जेको असां स्टार्टिंग में सयूं जेॾीमहिल असां भुनी रहिया हूंदा आहियूं, जंहिंमहिल फ्राई थोरो सो करे रहिया हूंदा आहियूं, ओॾीमहिल छा परफेक्ट टाइम हूंदो आहे, परफेक्ट कलर हूंदो आहे सयुनि खे ओॾीमहिल फ्राई करण जो? ओरिजिनल कलर रहे हिन जो, ओरिजिनल कलर रहे। अच्छा, कुछ डार्क थी वेंदियूं आहिनि न। पोइ अगरि तव्हां उस खीर में विझो था, शीर खुरमा टाइप जो ठाहे था, त ब्लैक मथां खां फ्लोटिंग कंदी आहे, उहो न हुजणु खपे। हिन जो कलर थोरो सो लाइट सो डार्क थिए, लाइट सो ब्राउनिश में अचणु खपे, ब्लैक टोन में न वञे। ओरिजिनली ब्राउन जी शेप में ब्राउन शेड में। ठीकु आहे, त 1.5 मिनट काफ़ी हूंदो आहे भुञण में हल्की बाहि ते। सही। ही त थी वई असांजी तलो जी रेसिपी। त अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, ऐं उनजी रेसिपी इन खां अलावा असां वटि छा ठही रहियो? हाणे असां ठाहियूं पिया करशी जामे शीरी जो इलायची बनाना स्मूदी। यानी बनाना हिकिड़ो त शेक हूंदो आहे न, शेक न, हिन में ॾही बि आहे, स्मूदी चवंदा आहिनि, हिन में ॾही बि हूंदी आहे, खीर बि हूंदो आहे, ऐं कोई बि फ्रूट जो तव्हां इस्तेमालु करणु चाहियो। त हिन में 3 खां 4 केला विझी छॾंदासीं। हुनजे बाद हिन में 1/2 कप खां थोरी मथे दही विझी छॾंदासीं, 1/2 पा जी क्वांटिटी में। ठीकु आहे, 2 गिलासनि जे क़रीब पियो ठहे? हा, 2 गिलास थी वेंदा। ओके। ऐं 1 गिलास खीर हलियो वियो। सही। ऐं हिन सां गॾु असां विझंदासीं हिन में इलायची फ्लेवर में करशी जामे शीरी, तक़रीबन 4 टेबल स्पून। 1 2 3 4। आइस क्यूब्स विझणु चाहियो त विझी सघो था, फ्रेश क्रीम विझणु चाहियो त ऐड करे सघो था। खंडु वेंदी हिन में 1 टेबल स्पून, छाकाणि त करशी जामे शीरी जो पंहिंजो ई सुठो फ्लेवर आहे मिठो, त पोइ हिन में खंड सां वधीक न विझंदासीं ऐं हिन खे हलाई छॾंदासीं। अच्छा, हिन में मां थोरो सो ग्रीन फूड कलर विधो आहे, कलर ॾियण लाइ। स्मूदी जो कलर हिकिड़ो ग्रीन निकिरी अचे, त मां हिन में ग्रीन फूड कलर बि विधो आहे। ठीकु आहे। अच्छा, अगरि तव्हां फूड कलर नथा विझणु चाहियो त स्किप करे सघो था। ठीकु आहे, ठीकु आहे। तो ही ज़बरदस्त ड्रिंक तैयार थी रही है करशी जामे शीरी जो इलायची फ्लेवर में। जी, इलायची बनाना स्मूदी। कलर अगर ॾियणु चाहियो त ॾेई सघो था, छाकाणि त असां जॾहिं ॿाहिरि आउटलेट्स ते वेंदा आहियूं, ड्रिंक्स कोई बि वठंदा आहियूं, त हुनजो ओरिजिनल कलर उहो फ्रूट्स जा न हूंदा आहिनि, आर्टिफिशियल कलर्स विझंदा आहिनि। ज़ाहिर आहे इहो बि त तव्हांजी डिस्प्ले में ई थो अचे न, ख़ूबसूरती में थो अचे। अच्छा, हूअं बि खाधा असां खणंदा आहियूं त असां गार्निशिंग कंदा आहियूं, त आई गेस कलर हुनखे गार्निश ई करे रहियो आहे। त हाणे बिल्कुलु जो ग्रीन कलर अची वियो इलायची वारो, ज़बरदस्त। ऐं गार्निश करण जी ॻाल्हि अचे, ऐं शेफ फैसल कुझु न कनि, ईअं थी नथो सघे। हा, ही बनाना हिकिड़ो मथां खां टॉपिंग करे बनाना, हुन खां पोइ कलर बि कयो आहे बनाना खे, भई त ख़बर पए त करशी जामे शीरी जे इलायची फ्लेवर में ठहियल आहे। अच्छा, हाणे चांहि तव्हां पीअंदा ई आहियो सभु, त हाणे तव्हां ॿुधायो चांहि जो। जी बिल्कुलु, टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट टी, जेका हर घर में सहर इफ़्तार में इस्तेमालु थींदी आहे, ऐं ही सिंध जी नंबर 1 चांहि आहे, सिंध जी शान आहे टपाल मेज़बान। गॾोगॾु असां सां गॾु किचन में हमेशह छा थींदो आहे, नसीम मसाला जो। ऐं नसीम मसाला छा चवणु आहे? ट्रेडिशनल रेसिपी आहे हिन जी, आ गया ते छा गया। हा, आ गया ते छा गया, बिल्कुलु। ऐं नसीम मसाला जी जेका निहारी आहे, उहा उनजे लाइ बि इहो ई चयलु आहे। गॾोगॾु कोरमो जेको आहे, नसीम मसाले का कोरमा अब नहीं छोड़ना, इहो बि चयो वेंदो आहे। गॾोगॾु नसीम जी निहारी सब पे भारी। बिल्कुलु, ही जी आहे नसीम मसाला। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त उहो टेस्ट जेको कराची में मिले थो, उहो हर जॻह ते मिले, न सिर्फ़ु लाहौर में, पूरे पाकिस्तान में मिले, त तव्हां इस्तेमालु कयो नसीम मसाला। इन सां गॾोगॾु थैंक यू सो मच शेफ फैसल, असां सां गॾु हुजण जे लाइ, असांखे ज़बरदस्त रेसिपीज़ ठाहे ॾियण जे लाइ। अॼु असांजे किचन में मिठो ठहियो आहे। इफ़्तारनि में अक्सर मिठी जेका न कमी फील थींदी आहे, त ही नंढियूं नंढियूं जेके क्विक रेसिपीज़ आहिनि, इहे इफ़्तारी जे दस्तरखान खे कंप्लीट कंदियूं आहिनि। थैंक यू सो मच फैसल। सब्सक्राइब कयो असांजो
ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।